जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। नवंदरो खां अव्हांखे ख़बर ॾींदा रहो त नवंदरो में स्कूल खपनि, ताला न खपनि जे उनवान हेठि समाजी तंज़ीम स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता बलोच जी अॻुवाणी में शहीद राणी बेनज़ीर प्रेस क्लब नवंदरो पहुची हथनि में प्ले कार्ड खणी स्टेप फाउंडेशन जे वर्करनि ऐं सिविल सोसाइटी पारां राणी अवाण, ईसा जतोई, फयाज़ अबड़ो, साजिद खोड़ो, फारूक पंवर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे स्कूल खपनि, ताला न खपनि जा ज़ोरदार नारा लॻाया। जिते ॻाल्हाईंदे हुननि जो चवणो हो त सिंध जो शऊर जागी चुको आहे ऐं उहो हाणे तेसि ताईं ख़ामोश थी न वेंदो जेसि ताईं सिंध जा समूरा स्कूल नथा खोलिया वञनि। हुननि चयो त सिंध में कोरोना वायरस जो जवाब ॾियण लाइ गुज़िरियल केतिरे अरसे खां बंदि कयल तालीमी इदारा SOPs तहत खोलिया वञनि, छाकाणि जो डिघो अरसो तालीम खां परे रहण करे ॿारनि जो ज़हनी असर ते तमामु घणा नाकारी असर पइजी रहिया आहिनि। मुल्क जे 3 सूबनि में तालीमी इदारनि खे SOPs तहत खोलियो वियो आहे त पोइ सिंध हुकूमत छो स्कूल खोलण लाइ तयारु न पई थिए। सिंध जा स्कूल बंदि करे ॿारनि जी तालीम खे तबाहीअ तरफ़ धिकियो पियो वञे, जेको असां कॾहिं बि थियणु न ॾींदासीं। हुननि चयो त सिंध हुकूमत मसइला हल करण बजाए पंहिंजी ज़िम्मेवारी स्कूल बंदि करे निभाए रही आहे, जेको ग़लति अमल आहे। दुनिया में तरक़ी पज़ीर मुल्कनि स्कूल खोले छॾिया आहिनि ऐं सिंध जा तालीमी इदारा चौपाए माल ऐं गॾनि जा वाड़ा या उताकूं बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त सिंध जा समूरा तालीमी इदारा हिकदमि खोले उन्हनि में तदरीसी अमल खे ॿीहर फ़ाल बणाए वञे। ॿी सूरत में तेसि ताईं ख़ामोश थी न वेंदासीं जेसि ताईं स्कूल नथा खोलिया वञनि।